हिन साल असां ते हफ़्तो बॉम्बे में एॾी थधि आई असां सफ़ा कम ई लही वियो। मां ये गरम पानी जी थैली पाण सां गॾु थो खणी घुमां, सूड़ वूड़ आहे बि न मूंखे। मां ये ॻाल्हि नोट कई कि ये बॉडी जो टेम्परेचर कंट्रोल कंदी आहे। हाणे वापसि थधि ईंदी न अहिड़ियूं 8 वठी ईंदुमि मां, सभु बॉडी जे मथां विछाए करे सुम्ही पवंदुमि मस्तु आराम सां। नओं साल चालू थींदो आहे न, माण्हू जाम सपना ॾिसंदा आहिनि कि हिन साल मां कुझु अहिड़ो कंदुमि जिन सां मुंहिंजी ज़िंदगी बदिलजी वेंदी। छा कंदुमि 6 महीना ये सोचण में था हली वञनि, 7 महीने लॉकडाउन तो लगी वञे, प्लस बरसात। उहे सपना जुलाई जी बरसात में पाणीअ में था वेझनि। जीअं एज वॾी थिए न, नए साल मां एक्सपेक्टेशंस ख़तम थी थींदी वञनि। तव्हां चवंदव कि यार हाणे छा ई थींदो, हे नवां ॿार अचनि था, हैप्पी न्यू ईयर हैप्पी न्यू ईयर हैप्पी न्यू ईयर। चयो मां हलो हलो पंहिंजे घर वञी कयो, हलो हणाव न लत जोर सां वठी ईंदव पोइ पंहिंजी मम्मियुनि खे हैप्पी न्यू ईयर हैप्पी न्यू ईयर हैप्पी न्यू ईयर। हलो सही, संसार में ख़बर पवंदो अॻियां। असांजो देश एॾो प्यारो अथव न, हिते जेको ईंदो आहे बसिजी वेंदो आहे। वायरस बि वापसि न वियो, हो पंहिंजे माइटनि खे वठी आयो। हा हलो, हा अचो अचो, हिते जाम इज़त थी मिले असांखे, सभु अचो सभु अचो। हा हा वठी आ, मम्मी बि वठी आ, हा 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 वठी आ वठी आ। हे नओं वायरस आयो आहे, वॾा ईअं ई ॾकी विया अथव। हो चवनि था हे चंडा असांजा ॿार वरी असांजे घर में विहारे छॾींदा, पाण कारनि में घुमंदा, असांजे वायरस वायरस चई घर में बंदि करे छॾींदा। वॾा हर वैक्सीनेशन सेंटर ते वञी पुछनि था आई आहे नए वायरस जी दवा आई आहे? दादा न आई आहे, नए वायरस जी दवा न आई आहे। हाणे बूस्टर लॻंदो आहे, ख़ाली हिकु बूस्टर। त इहो नए वायरस जो बूस्टर हणी छॾियो न हिकु अॻो पोइ। दादा हिकु ॿियो बूस्टर विधो न, बॉडीअ में रॉकेट वांगुरु सिधो मथे निकिरंदो। नए साल में वांदनि माण्हुनि खे अचानक पंहिंजी बॉडीअ ते ध्यानु वेंदो आहे कि अरे ये भी त आहे, ॿियो कोई त कमु आहे न असांखे, हिन खे घटि कंदासीं असां। 31 दिसंबर मुंहिंजे दोस्त जो फोन आयो राति जो, चई हल हल जिम ज्वाइन कयूं जिम ज्वाइन कयूं जिम ज्वाइन कयूं। चयो मां चुप करे वे यार, पैसा कोन्हनि मूं वटि। चई पैसा वापसि अची वेंदा, तारीख़ वापसि न ईंदी। चयो मां तारीख़ वापसि अची वेंदी, पैसा भरिया त पैसा वापसि न ईंदा। हुनखे अलाए कहिड़ो भूत अथसि, हर 6 महीने काई न काई नई जिम में वञी एडमिशन वठी ईंदो आहे। हिकु त अहिड़ी जिम ज्वाइन कई हुई जिते गारंटी पिया ॾियनि कि 6 महीने में असां तव्हांजी बॉडी ठाहींदासीं, ऐं 6 महीने में उहो जिम ई बंदि थी वई। हिकिड़े जिम वारे त हाणे नाश्ते जो दुकान खोले छॾियो आहे। मां चयोमांसि तव्हां यार जिम मां नाश्ते में कीअं अची वियो? चई मां माण्हुनि जी बॉडी ठाहिण लाइ जिम चालू कई हुई, मूं वटि कोई न आयो, हाणे मां माण्हुनि जी बॉडी ख़राबु कंदुमि। मूंखे सम्झ में न ईंदी आहे ॻाल्हि, जिम ज्वाइन करण खां पोइ माण्हुनि खे एॾी तकड़ छो लॻंदी आहे बॉडी ठाहिण जी? बॉडी ठाहे बॉडी ठाहे बॉडी ठाहे, वज़न घटिजे, जल्दी वज़न घटिजे। 30-40 साल कुदरत जा मिलिया असांखे, हुन में छा बॉडी ठाही आहे असां पंहिंजी, जेकी असांखे पाण खे ई नथी वणे। ऐं हाणे महीने में चेंज करणी आहे, महीने में बप्पी लेडी मां ऋतिक रोशन ठहणो आहे। नए साल में माण्हुनि खे नओं फ्लैट मिलंदो आहे, नओं प्रमोशन मिलंदो आहे। असांखे छा मिलियो? सर्दी जुकाम बुखार। ऐं डॉक्टर वटि तव्हां वञी ॾिसंदो न, सभिनी खे बुखार आहे। ऐं हेॾा पेशेंट हिक ॿिए मथां वेठा आहिनि। लेकिन तकलीफ़ पई थिए जेके पेशेंट सां गॾु पिया अचनि, हो अंदरि वेही न पिया सघनि। हो छा कंदा? अंदरि जिते वियनि था, हिन पासे वारो बि थो खंगे, हिन पासे वारो बि थो खंगे। जेकियूं जालूं अचनि थियूं, वो पंहिंजे घोटनि खे थियूं चवनि हेॾा तव्हां ॿाहिरि छो बीठा आहियो, अंदरि छो नथा हलो मूंसां? न तूं वे अंदरि वे न, मां अचां थो न, चक्कर ॾेई अचां थो न मां। ॾिसो मेन ॿियनि माण्हुनि जो टेंशन आहे न, पेशेंट भली वियनि न पाण में गॾु, छाजी सोशल डिस्टेंसिंग? तव्हां जंहिंखे बुखार ॾींदा हुनखे ऑलरेडी आहे। डॉक्टर पेशेंटनि खां 2 फुट परे वेठा आहिनि, पोइ बि पेशेंट साम्हूं अची था ॿुधाइनि डॉक्टर साहिब खंघि थी पई आहे। पहिरियों तव्हां मास्क पायो चुप करे, ॿुधण अचे थो तव्हांखे खंघि आहे, ॿुधाइण जी ज़रूरत न आहे। होॾां खंघो था ॿुधण थो अचे मूंखे, साम्हूं चौंक ते पेटिस जो दुकान आहे, हुनखे बि ख़बर पइजी हूंदी तव्हांखे खंघि थी आहे। ॿाहिरि 2 मुंहिंजा शुगर जा पेशेंट वेठा आहिनि, हाणे त हुननि खे बि थी वई हूंदी।